नाज़रीन, सॼी सिंध जियां मटियारी में बि लगातार वसंदड़ तेज़ बरसात सबबि बेवस ऐं ग़रीब माण्हुनि जा अझा किरी पट पइजी विया। बरसात सटियल मिसकीन माण्हू खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि ऐं केतिराई ॿारड़ा तोड़े बुज़ुर्ग घरनि जूं भितियूं किरण सबबि शदीद ज़ख़्मी थी पिया। बेवस माण्हुनि जी कंहिं वाहर न कई। पेश आहे सीताराम बागड़ी जी रिपोर्ट। ढेड़ा बचड़ा लोड़ी आहू दाहू बुद्धि जी अड़ाव्या लोड़ी किया चामा त सिंध मोजी मुर्के पई सिंध सुजके पई सिंध सुजके। लगातार बरसात पूरी सिंध जी मटियारी खे ॿोड़े छॾियो। शहर तोड़े ॻोठ पाणी हेठि। बरसात सटियल अवाम ॾुखनि में ऐं सरकार तोड़े इंतजामिया मुतासिर माण्हुनि जा बरजोल न थी सघी। तेज़ बारिश सबबि केतिरनि ई मुस्किन माण्हुनि जा अजा किरी पट पिया ऐं केतिराई ॿार तोड़े बुज़ुर्ग शदीद ज़ख़्मी थी पिया ऐं खुलियल आसमान हेठि रातियूं काटण ते मजबूर आहिनि ऐं बेयारो मददगार बणियल आहिनि। चूंडियल नुमाइंदा तोड़े ज़िले इंतजामिया खे हिननि बेवस हाल में रहंदड़ मुतासिर माण्हुनि मथां रहम न आयो। बरसात मुतासिर मदद जी सदा हणंदा रहिया ऐं इदारनि वटि पंहिंजे नुक़सान जो जाइज़ो कराइण लाइ हिक ऑफिस खां ॿिए ऑफिस में दर बदर थींदा रहिया। पाणीअ जे विच में पिया आहियूं। असांजा घर घाट किरी पिया। हिननि टेम ताणी न मेंबर न चेयरमैन केर बि कोन आयो आहे। असीं कोर्ट के वेझा वेठा आहियूं। इन एसपी अब कंहिं बि असांजी सार ॾियाजी ॿियाजी कान लधी आहे। बुख नुंहनि ते वेठा आहियूं। असांजा 4-5 घर किरी पिया आहिनि। असां सॼो पाड़ो हाजी कादिर बश के ॻोठ वेठा आहियूं। असांजा घर तबाह थी विया। असीं पाणीअ में पिया आहियूं। बचड़ा वठियो। असांजा वञनि बुखनि ते बचड़नि सगीरनि जूं रड़ियूं पियूं पवनि। हिन वक़्तु असां वटि न को चूंडियल नुमाइंदो आयो आहे न को ऑफिसरनि मां पारां आई आहे। असांजा ॿार बच्चा मच्छरनि में बुखार जी बीमार थी विया आहिनि ऐं हिन वक़्तु ताणी का शइ कान्हे। उञनि बुखनि में मरनि पिया। महिरबानी करे असांजी सार लधी वञे। चतरू कॉलोनी नंबर 2 शीशन कोट जे लागू असांजा घर जेके बि आहिनि सभु तव्हां ॾिसी था सघो। 10 खां 15-20 घर असांजा किरी पिया आहिनि। बच्चा खुलनि आसमान हेठि वेठा आहिनि। को बि चूंडियल निमांदो या को बि अहिड़ो हुकूमत जो अहिड़ो ई माण्हू असां वटि कोन पहुतो आहे जे असांजी सार संभाल लाइ। चतुरमल बागड़ी कॉलोनी 2 में जेका अकलियत बिरादरी जंहिंमें 40 एकड़नि में रहनि ते मुसातब 60-70 घर बाक़ाइदे किरियल आहिनि। ना चूंडियल नुमाइंदो आयो आहे, ना DSTO आयो आहे, ना तपेदार आयो आहे। जेको सर्वे करे विया आहिनि, जेके अस्पताल जे लॻ जेके वेठल आहिनि उनखे राशन बि मिले पई, चांहि बि मिले पई। जेके पर्दे में जेके रहनि था ना राशन आहे ना कुझु का शइ आहे ना उते सर्वे थी आहे ना की सार संभाल ॾिनी वई आहे। ऐं गवर्नमेंट खे पर महिरबानी एतिरो थो चई सघां त हिननि खे सर्वे बि करियो, हुननि जी मदद बि करियो। मुतासिर माण्हुनि हुकूमत ऐं ॿियनि वसारनि खां मदद जी अपील करे छॾी। कैमरा टीम सां गॾु सीताराम बागड़ी, धरती TV न्यूज़ मटियारी।